अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधु जरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। गॾु यासीन लाड़काने जे 14 पेटे अल्फ़ जे उहिदेदारनि खे सेक्रेटरी उस्तादनि खे सस्पेंड करण ख़िलाफ़ गॾु यासीन जे पेटे अल्फ़ जे अॻवाननि जो प्रेस क्लब अॻियां धरणो। सेक्रेटरी एजुकेशन जे अहिड़े उस्ताद दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ पेटे अल्फ़ तालके गॾु यासीन जे सदर यार मोहम्मद ब्रोई, जनरल सेक्रेटरी आफ्ताब अहमद जूनेजो जे अॻवानी में मधेची ॾखण गाइजा अमरोट लोंगाणी अली खान समेत तालके गॾु यासीन जे नंढनि वॾनि कोठनि स्कूलनि जे उस्तादनि गॾु यासीन जे मैन प्राइमरी स्कूल में समूरे तालके जे उस्तादनि गॾु थी रैली जी सूरत में नूर मुस्तफ़ा चौक खां रैली कढी, जेका नौशहर अबलो चौक खां थींदे जेका प्रेस क्लब ॿाहिरां पहुची इंडस हाईवे ते धरणो हणी एहतजाज कयो। उन मौक़े ते पीटी अल्फ़ जे सदर यार मोहम्मद ब्रोई, आफ्ताब अहमद जूनेजो, हबीबुल्लाह दायो, दिलशाद अहमद भट्टी ऐं ॿियनि उस्तादनि चिताव ॾींदे चयो त सेक्रेटरी पीटी अल्फ़ लाड़काने जे उस्तादनि खे हिकु हफ़्ते अंदरि उन्हनि खे बहाल करे वापसि न कयो वियो त पूरे सिंध अंदरि उस्ताद सरापा एहतजाज बणिजी वेंदा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujraknews.com।